हड़ताल के मातली जे शहर लग गुलाब लगारी भरसा गोठ शादमान लगारी में ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन सूबे सिंध जी वाइस प्रेसिडेंट सुरैया सरमंद डायरेक्टर HRJDO न्यूज़ सोडोकोसो जे घर मथा हमलो कंदड़ मनशियात फरोश मुनव्वर रिंद आसिफ खास के लिए सज्जाद खास के लिए सरपरस्त SHO रियाज रिंद मथा हाईकोर्ट हैदराबाद डायरेक्ट कंप्लेन लाइ मातली के हुक्म जारी करे छडियो। एडवोकेट सज्जाद अली बुधायो असां हाई कोर्ट में पटिशन दाखिल कई हुई जंहिंजी ॿुधणी में इहो फ़ैसिलो ॾिनो वियो। ॿिए तरफ़ डायरेक्टर HRJDO न्यूज़ सोडोकोसो बुधायो आऊं शुक्रगुजार आहियां चेयरमैन ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन अब्दुल वहाब अब्बासी साहब जो जिन जे वकीलनि जंहिंमें ख़ासि तौर ते एडवोकेट सज्जाद अली साहब जो जंहिं हाई कोर्ट में कंप्लेन ज़रिए असां केस दाख़िल कयो हो उनजी मेहनतनि सां उन्हनि जी कोशिशनि सां हाई कोर्ट हैदराबाद जेको आहे SHO रियाज रिंद मुनशियात फरोश मुनव्वर रिंद सज्जाद खास के लिए आसिफ खास के लिए ॿियनि नामालूमनि ते FIR जो ऑर्डर ॾिनो आहे। हिन वक़्तु मुंहिंजूं कुझु ज़ाती मसरूफ़ियात आहिनि उन जे करे फ़िलहाल आउं कोर्ट न पियो थो वञी सघां। जीअं मूंखे फुर्सत मिली वक़्त मिलियो त आउं हाई कोर्ट हैदराबाद जे हुकुम तहत जेके जवाबदार आहिनि मुनशियात फरोश आहिनि SHO गुलाब लगारी है उन्हनि ते FIR कटराईंदसि। HRJDO न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।